गुपचाणी में सकाफ़त के हवाले से अलीबख्श खोखर प्राइमरी स्कूल में शानदार तकरीब मुनक़िद कई वई। रिपोर्ट कर रहा है मसूद ज़ंगी जो। आवाज़ टीवी पारा ऐलानियल सकाफ़ती ॾियारो इल्म पिरायो सिंध संवारियो जे सरी हेठि मल्हाइण वारे ऐलान ते 5 दिसंबर खां पोइ बि तक़रीबुनि जो सिलसिलो जारी। ॻोठ अलीबख्श खोखर प्राइमरी स्कूल में हेडमास्टर आबिद खोखर, असद जमाली, काशिद खोखर पारां ज़बरदस्त प्रोग्राम कयो वियो, जंहिंमें स्कूली ॿारनि मुख़्तलिफ़ टेबल्स पेश कया। ॼणनि ॿारनि पैसो लदो पट तां बेत ते परफॉर्म करे महफ़िल खे चार चंद लॻाए आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इन्हनि चयो त प्रोग्राम रखियो सकाफ़त जो इल्म पिरायो सिंध संवारियो जे हरे हेठि इन्ही जे करे अॼु स्कूल में प्रोग्राम कयो वियो, जेको तमामु जेके बि ॿारनि आहे तमामु सुठी परफॉर्मेंस कई ऐं उन्हनि टेबलोस पेश कया, उन्हनि जेको आहे सिंधी गेटनि ते रक़्स कयो ऐं इहो ॾिसी असां बि ॾाढो ख़ुशि थियासीं। असां ही प्रोग्राम ॿारनि जे तालीम जे हिसाब सां हुननि जी तालीम जी हौसला अफ़ज़ाई जे करे ही प्रोग्राम रखियो आहे ऐं असांजी पुराणी सकाफ़त आहे 5000 साल पुराणी असांजे सिंध जी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ असां ही प्रोग्राम स्कूल अलीबख्श खोखर में सिंध संवारियो इल्म पिरायो जे हिसाब सां टोपीअ जे ॾींहं जो ॾींहुं मल्हायो वियो, जंहिंमें शागिर्दनि असांजा ख़ासि महिमाननि दोस्तनि भरपूर शिरकत कई, उस्तादनि महिनत कई। तक़रीब में इन्हनि आयल समूरनि महिमाननि खे अजरक ऐं टोपियुनि जा तोहफ़ा पेश कया। कैमरामैन अमजद शेख सां गॾु मसूद ज़ंगे जो, आवाज़ न्यूज़, गुपचाणी।